रियल इशूज़ में दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन। ब्रेक खां अॻु में असां ठटे में पाणी जी खोट जो जाइज़ो वरितोसीं पे। हाणे हलूं था मातली, जिते पिणु पाणी जी शदीद अणाट सबबु न रुॻो हज़ारे एकड़ ज़मीन बड़भांग थी वई आहे, पर हिन वक़्तु समूरे तालके में पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। इन हवाले सां वधीक आगाह कंदो असांजो मातली जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक पंवर। हिन वक़्त जी तालके मातली जी सूरत हाल ॿुधाईंदासीं। तालके मातली जी जेके केतिरियूं यूनियन काउंसिलूं आहिनि, यूनियन काउंसिल नबी बख्श आहे, मलण आहे, हाजी सांवड़ आहे, कालरू मोरी यूनियन काउंसिल आहे, गुलाम शाह यूनियन काउंसिल आहे, काहिरी आहे। उन्हनि में पाणी जो शदीद बहरान पैदा थी वियो आहे। पाणी जे बहरान सबबु जेको हिते फ़सुल त सुकी तबाह थी विया आहिनि, पर जेको चौपाई माल जे पीअण जे लाइ पाणी कोन्हे ऐं माण्हुनि जे पीअण जे लाइ पाणी कोन्हे। ऐं हिते जो जेको जर जो पाणी आहे उहो खारो आहे, जंहिं सबबु जेको हिते जा रहवासी आहिनि खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे गाइब आहिनि ऐं जेको शाखुनि में पाणी कोन्हे। ऐं हिते जेको रोज़गार हो, हिते जा जेके ज़मींदार आहिनि उहे बि तक़रीबन तव्हां ॾिसंदा त हींअर फ़सुल सुकी वञण खां पोइ काठियूं करण ते मजबूर आहिनि, काठियूं करे पंहिंजो पेट गुज़र कनि था। नाज़रीन, मातली तालके में पाणी जी खोट जे हवाले सां असांजो रिपोर्टर अब्दुल रज़ाक पंवर आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर उतां जे मक़ामी रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हू हिन मसइले बाबति छा था चवनि, अचो त ॿुधूं। असीं तालके मातली जा ई ॻोठनि यूसी हाजी अल्लाहनो सिरेवाल, कालरू मोरी, परसगदाई जा ॻोठनि, जंहिंमें ही थारूदल ॻोठ आहे, लौंग दस्ती ऐं मुरादबाद टेल हिन जा इलाइक़ा आहिनि, जिन में ही तक़रीबन हिन जे एरिए में तव्हां बीठा आहियो। हिते ही जेको सो 5-7 ॻोठनि जा माण्हू पाणी भरीनि था, जंहिंमें शाम जो त 500-700 हज़ार जी लाइन लॻंदी आहे माइन जी। उनखां पोइ माल पीए थो, पाणी खारो थी वियो, नलका पाणी छॾे या न लिया। 6 महीननि खां मुरादबाद में पाणी 7 महीना थियण वारा आहिनि, पाणी आहे कोन्हे। हाणे ॿियो जो नलकनि में पाणी सफ़ा खारो थी वियो आहे। इलाही माण्हू जेके थिए पेट जे बीमार में वठिजी या न लिया खारो पाणी वापरण जे करे। तव्हां ॾिसो कारी साई इहे इन बीमार में मुबतला थी विया आहिनि, चमड़ी जूं बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि। त पाणी सफ़ा कोन्हे हिन इलाइक़े में, माल उञ मरे पियो ऐं तमामु जेको सो हाणे सूरत हाल ख़राबु थी वई आहे ऐं हितां जा माण्हू जेके वीचारा ॾाढा परेशान आहिनि। ॿियो त ठहियो, पर पीअण जो पाणी लाइ वॾो मसइलो पैदा थी वियो। चूंडियल नुमाइंदा को नज़र ई कोन थो अचे, माना का कंहिंजे ते भई पाणी माल मरे पियो उन विघे, माण्हू हितां खां पीअण जो पाणी जी तलाश में निकिरनि था। 3-4 किलोमीटर ताईं पीअण जो पाणी मिठो आहे। हाणे ॻोठ किथे आहिनि, किथे माण्हू माल पिया पिया पाणी तव्हां पाण ॾिसो। चूंडियल नुमाइंदा नज़र ई कोन अचनि था। जीअं माना हाणे वरी बि इलेक्शन जो टाइम आहे, पर हाणे हू किथे को अहिड़ो आरो प्लांट या अहिड़ो को पाणी सिस्टम करे ॾियनि, को अहिड़ो बोर वग़ैरह करे ॾियनि जिते हिते 10 ॻोठ पाणी माना वापराइनि था, उते बि इहा सहूलियत नलकनि जी तव्हां ॾिसो पिया। मसइलो इहो पाणी खारा आहिनि, पाणी आहे कोन को। हितां कई ॻोठाणा वीचारा अचनि था हिते पाणी भरण लाइ, माल असांजो वरी थो वञे हिते पाणी उञण में, ऐं असां वटि का बि सहूलियत न आहे ऐं माल मिठे पाणी लाइ सिकूं था, पाणी आहे कोन को, ग़रीब माण्हू आहियूं। ऐं हाणे हिते त का बि सहूलियत असां वटि कोन्हे, का बि कंहिं में एक्शन कोन थो खणे या असां केॾांहुं वञूं। हाणे ग़रीब बाबा हिते 5-6 महीना थियो वञनि, पाणी का शइ न आहे। सालनि खां पोइ पाणी असां वटि अचे ई कोन पियो। ठुप अहिड़ा जो असांजा ॻोठाणा सभु परेशान आहिनि। मुरादाबाद ठहियो, पर हाणे असांजो माल उञ थो मरे, असां वटि एतिरो पाणी पीअण जे लाइ कोन्हे। जेको पाणी पीअण जो जर जो अचे पियो, खारो जो ज़हर अचे पियो, पेट में सूर, एॾी तकलीफ़ जो असां हाणे केॾांहुं वञूं, असां कंहिंखे मिनत करियूं। बाबा ख़ुदा रा असांजो जांच करियो, असांखे उहो पाणी जो ढुक ॾियो। असां हाणे पाणी सुरकी लाइ तमामु एॾा परेशान आहियूं जंहिंजो को अंत हिसाब कोन्हे। असांजी केरु ॿुधण जे लाइ तयारु, असांजो माल उञ पियो मरे, असीं पाण उञ पिया मरूं। हे एॾो पाणी खारो ज़हर पाणी आहे जेको हुतां पीऊं था, हिकिड़ा जुलाब आहे, पेट में सूर, एॾियूं तकलीफ़ूं थी पियूं आहिनि। असीं वञूं केॾांहुं। चलो इहो आहे असांखे न पाणी आहे, न 2-3 महीना थी विया आहिनि, आबाद तबाह थी वियूं आहिनि। ग़रीब माण्हू घर में हाणे अटो करे बचा बुख था मरनि। हाणे फ़सुल तबाह थी विया आहिनि। असीं ग़रीब माण्हू न हिते मज़दूरी आहे, न कुझु न खाए, हाणे वेठा आहियूं बुखे ई बुखे चारई पार। पीअण जो पाणी किथां था आणियो? पाणी पीअण जो बोर करायो, बोरनि में हाणे खारा थी विया आहिनि। हाणे बच्चा ज़रा वेठा न उञा त उञ था मरनि। हाणे उतां थी भरियो अचूं, कंहिं महिल ॿिए ॻोठा, कंहिं महिल किथां। हाणे असीं परेशान लॻा पिया आहियूं, पाणी कोन्हे। हाणे असांजो मुतालबो इहो आहे असांखे पाणी ॾिनो वञे। नाज़रीन, मातली में पाणी जी खोट जे हवाले सां उतां जे रहवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा। उतां जा रहवासी सख़्तु परेशान आहिनि, छाकाणि त पाणी खोट सबबु हिकु पासे संदनि ज़मीनूं बड़भांग थी वियूं आहिनि, ॿिए पासे पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। इंसाननि सां गॾु चौपाए माल जे पीअण जो पाणी बि नथो मिले। नाज़रीन, हाणे हलंदासीं जैकबाबाद ज़िले जे इलाइक़े गढ़ी हसन, जिते बॉर्डर एरिया में क़ाइमु अक्सर पुलिस चौकियूं
ख़ाली पियल आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम बॉर्डर फोर्स क़ाइमु करे उन में अहलकार मुक़ररु कया ऐं ट्राई जंक्शन नाले हिकु प्रोजेक्ट पिणु क़ाइमु कयो, पर इहो प्रोजेक्ट गुज़िरियल केतिरे ई अरसे खां गैर फ़ाल बणियल आहे। इन हवाले सां असांखे वधीक आगाह कंदो असांजो ॻड़ी असांजो रिपोर्टर नज़ाकत अली कंडराणी। टाइम मां मौजूदु आहियां सिंध बलोचिस्तान जे बॉर्डर ते। कुझु साल पहिरियां अरबाब रहीम जे दौर में 300 खां वधीक बॉर्डर फोर्स अहलकार जेके आहे हिते भर्ती कया विया। अॼु ताईं उहे बॉर्डर फोर्स हिते मौजूदु न आहिनि। चौकियुनि जो हाल ई आहे, हितां जेको आहे सिंध जे अंदरि को वारदात थींदो आहे उहो बलूचिस्तान तरफ़ वेंदो आहे ऐं जेका चौकियूं सभु बंदि आहिनि। 44 आर डी कयो, 52 आर डी कयो, जेके थाणा आहिनि जेका ॻड़ी सब डिवीज़न में जेके थाणा अचनि था 52 आर डी ऐं 44 आर डी ऐं जेको आहे करी बख़्श ऐं जेको आहे भिटाई कॉलोनी, उन जा चौकियूं जेके आहिनि बंदि आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे बाहू कोसो ऐं बि जेको थाणो आहे उहो बि बॉर्डर ते वाक़ई आहे। हिते जेको आहे धाड़ा फुर अगवा बरातामा रोज़ जा मामूल पिया आहिनि। हितूं जे माण्हुनि खे सुकून न आहे। माण्हू राति खां घर खां ॿाहिरि निकिरी थो सघे या शहर वञे थो उनखे वापसि घर ईंदो या न ईंदो। हितूं जी आवाम सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे जेको आहे बॉर्डर फोर्स जेके भर्ती थियल आहिनि, जेके अहलकार आहिनि, उहे बॉर्डर पुलिस जेको आहे पंहिंजे थाणनि ते जेको आहे मुक़ररु कया वञनि। ॿुधाए पियो वञे त फ़ी थाणे ते जेको आहे बॉर्डर फोर्स जा 50 खां 60 अहलकार जेके आहे मुक़ररु आहिनि, पर सभु जेके थाणनि ते जेको आहे 5 खां 8 जेको आहे पुलिस अहलकार मौजूदु आहिनि। ॿिया जेके अहलकार आहिनि जेको आहे वीज़ा ते वियल आहिनि। जी नाज़रीन, असांजो ॻड़ी असांजो रिपोर्टर नज़ाकत अली कंडराणी बॉर्डर एरिया में पुलिस चौकियूं कीअं गैर फ़ाल बणियल आहिनि इन हवाले सां आगाह करे रहियो हो। उतां जा इलाइक़े वासी हिन सूरत हाल बाबति छा था चवनि, असांजी रिपोर्टर कुझु अहिड़नि ई मक़ामी रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं। हीउ जेको मसइलो आहे हीउ तमामु जेको आहे वॾो मसइलो आहे। हीउ जेके बॉर्डर फोर्स में अहलकार मुक़ररु थिया या जेके 15-16 साल अॻु में जेके थाणा क़ाइमु कया विया, जीअं आर डी 44 थाणो आहे, आर डी 52, हीअ जेके आहे ॻड़ी असांजे लॻनि ऐं उनखां अलावा ॿियनि ज़िलनि में बि जेके आहे सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग ते उहे थाणा उते चौकियूं क़ाइमु कया विया आहिनि। पर हिन वक़्तु थाणनि ऐं चौकियुनि जी सूरत हाल इहा आहे जो उहे बंदि लॻा पिया आहिनि। जीअं मल्लू घेर पुलिस चौकी आहे या जेके आहे त दंब घेर पुलिस चौकी आहे उहा बि बंदि पियल आहे ऐं उनखां अलावा जेके हिते भरपासे में जेके ॿिया जेके चौकियूं आहिनि उहे बि बंदि पियल आहिनि। हिते जेके आहे त उहो दौरु हूंदो हो जॾहिं अगवा इंडस्ट्री जेको आहे त उरूज ते पहुतल हो। हिते फुरूं ऐं धाड़ा जेके आहे त रोज़ जो मामूल बणियल हुआ। उन वक़्तु जेके आहे त वज़ीर आला सिंध अरबाब ग़ुलाम रहीम जेको आहे त बॉर्डर फोर्स जो क़याम अमल में आंदो ऐं उनमें जेके आहे त वॾे तादाद में अहलकार मुक़ररु कया विया। उन्हनि जो जेके आहे त अलॻि सां हिकिड़ो जेको आहे त फंड मुक़ररु कयो वियो ऐं नतीजो उनजो इहो आहे त हाणे 15-16 साल गुज़रण बाद अॼु जेके आहे त उहे चौकियूं उहे पुलिस चौकियूं वीरानी जो ॾेख ॾियणु लॻियूं आहिनि। जंहिं सभु जेके हिते इलाइक़े वासी आहिनि उहे जेके आहे त उन्हनि जूं जेके आहे त दाव ते लॻल आहे हयाती उहे जेके आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फुरजनि था। अगवा बराए तावान या जेको आहे त क़त्ल गारत करे हिते जेके आहे त आम जाम आहे, छो त परियां बलोचिस्तान आहे। हितां को बि माण्हू सिंध खां ॾोह करे वारदात करे उहो आसानी सां चौकियूं बंदि हुजण जे सूरत में आसानी सां जेको आहे बलोचिस्तान जे हदनि में दाख़िल थिए थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां जेके आहे पुलिस खाते जे आला अख़्तियारनि ऐं ईमानदार ऑफिसरनि खां इहो मुतालबो कयूं था त महिरबानी करे बॉर्डर फोर्स जा जेके अहलकार आहिनि उन्हनि खे जेके आहे त पंहिंजो ड्यूटियुनि ते पाबंद बढ़ायो वञे। उन टाइम में त 300 इहो अहलकार फोर्स जेको हिते मंज़ूर हुयो, उते हिते रहंदा बि हुया, अमन बि हुयो। हाणे अमन जे हवाले सां असां ॾिसूं था त असां इलाइक़े वासी जेको पाण निकिरूं था, हे चौकियूं बंदि लॻा पिया आहिनि। उहे जेके अहलकार आहिनि उहे हिन टाइम ताईं वीज़ा ते वियल आहिनि। उन जा जेके पैसा मथे वठी खाइनि था ओड़े सां उनखे इजाज़त ॾेई छॾियूं। हाणे अॻे राति बि तव्हां ॾिसो हिते जेके फुर धाड़ा अगवाऊं जेको थियनि था त इन बॉर्डरनि मूं इतो क्रॉस करे चौकियुनि में हलिया वञनि था। हीअ चौकी खुलणु खपनि। हीअ चौकियुनि खे बॉर्डर फोर्स वेंदो अमन बहाल थींदो। हिते जेको आहिनि मेन गुज़रगाहूं आहिनि सिंध बलोचिस्तान जूं, जितां मुसाफ़िर बलोचिस्तान खां बि दाख़िल थींदा आहिनि ऐं सिंध खां बि दाख़िल थींदा आहिनि। ऐं अहिड़ा ख़तरनाक ई रस्ता राह गुज़र आहिनि, ॾींहुं ॾिठे माण्हू फुरिजी वञनि था हिते। जेकॾहिं कोई बि इन हवाले सां ट्रैक्टर या जेकॾहिं कोई बि ॿियो मुसाफ़िर या हलंदे फिरंदे जेके घुमंदे फिरंदे माण्हू मोटरसाइकिल बि फुरिया वञनि था या कोई बि जेकॾहिं राति जो छल न निकिरे, अगरि राति जो निकिरे त उनखे यकीन न आहे त कोई एमरजेंसी में कंहिं अस्पताल में या कंहिं शहरी इलाइक़े में उहो पहुची सघे थो। ॾींहुं राति चौकी बंदि लॻो पियो आहे। असां अची वञूं था हिते रस्ते में असांजो गाॾी ट्रैक्टर आहिनि था, ॾींहुं राति चौकी बंदि लॻो पियो आहे। कॾहिं ॾींहं जो अचनि था कलाक वेही, वरी राति जो जेली असल राति जो हिकु चौकी ख़ाली ख़ाली आहे। बरनि में असांजो गाॾी ट्रैक्टर आहिनि था, असां ॾींहुं राति अची वञूं था, सुभाणे कहिड़े हिते फुर थी वञे, इहो ज़िम्मेदार गवर्नमेंट आहे। असांजो असांजो ज़िम्मेवार जेको आहे गवर्नमेंट आहे। हाणे जेकॾहिं वसम हुजे त फुर लुट न थींदो। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी त पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।